हर साल जियां हिन साल बि हज़ारें साल क़दीम तहज़ीब जी सक़ाफ़त जा समूरा रंग निर्वार करण लाइ सक़ाफ़ती सरगर्मियूं भरपूर अंदाज़ में पेश कयूं वयूं। तालीमी इदारनि में प्रोग्राम मुनक़द कया विया। अहिड़ी रीति मीरपुर माथिल में भी जिस्कम ज़िले सदर फ़कीर रमज़ान कलवड़, जिस्म अॻवान कमाल महार, ACUP अॻवान अकरम मीतलो, जिस्कम आरिसर अॻवान वेईद सिंधी पारां हिकु शानदार रैली कढी वई, जेका भिटाई चौक ते पहुती, जंहिंमें सवें नौजवान क़ौमी लिबास पारे शरीक थिया, जिते टोपियुनि जे चमकाटनि अजरक जे फुलजनि माहौल खे महकाए छॾियो, जॾहिं त सिंधी गीतनि ते नौजवाननि पारां झुमरियूं हणी ख़ुशी जो इज़हार कयो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त असांजी सिंध जी सक़ाफ़त तहज़ीब जा हूअं त खोड़ सारा अहञाण आहिनि, जिन में असां वॾे फ़ख़्र सां मोहन जे दड़े जे आसारनि खे शामिलु कंदा आहियूं। ऐं इहा हक़ीक़त बि आहे त असां सिंधी माण्हू आगाटे ज़माने खां तहज़ीब याफ़्ता आहियूं ऐं पंहिंजी सक़ाफ़ती वरिसे सां प्यारु कंदा आहियूं। असांजे सिंधी पोशाक में असांजी सक़ाफ़त जो वॾो अहञाण अजरक ऐं टोपी आहिनि, छो त लिबास हिकु अहिड़ी शइ आहे जंहिंखे ॾिसण सां ई सम्झी वञिबो आहे त हीअ कहिड़े इलाइक़े या क़ौम जा माण्हू आहिनि। उमर कोराई, मीरपुर माथेलो।